अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद सब ठीक हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे सिंध जे मशहूरु अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी जी ज़िंदगी जी कहाणी ॿुधाइण वारो आहियां। उम्मीद ते तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी। उन खां अलावा तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश ज़रूरु कंदुमि, जे अगरि तव्हां असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते पहिरियों दफ़ो आयल आहियो त फॉलो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, शेयर कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। दोस्तों सिंधी ड्रामनि जो मशहूरु अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी 1 मार्च 1971 ईस्वी में ज़िले खैरपुर मीर में जनमु वरितो। ज़ुल्फ़कार बुर्दी मैट्रिक पास करण खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में डिग्री हासिलु कई। ज़ुल्फ़कार बुर्दी 2003 ईस्वी वारे ॾहाके में फ़िल्म फन जी दुनिया में क़दम रखियो। हिन पहिरीं सिंधी टेली फिल्म दहशत में कमु कयो। टेली फिल्म दहशत ज़ुल्फ़कार बुर्दी जी कैरियर जी पहिरीं फिल्म हुई। ज़ुल्फ़कार बुर्दी खे 4 ॿारनि जो औलाद आहे, जंहिं में 2 न्याणियूं 2 पुट शामिलु आहिनि, जिन मां हार बुर्दी ड्रामनि में कमु करे रहियो आहे। नाले वारो अदाकार ज़ुल्फ़कार बुर्दी 1990 ईस्वी वारे ॾहाके में रेडियो ते बि कमु करे चुको आहे। दोस्तों उम्मीद कयां थो त अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी, ऐं जे अगरि तव्हां दोस्तनि खे हीअ वीडियो पसंदि आई आहे त कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।